बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस विद केटीएन न्यूज़। आऊं है लैला निसार। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम तमामु घणो ख़ासि थियण वारो आहे, ख़ासि करे उन शहरनि ऐं उन सां गॾोगॾु ॻोठ वासनि जे लाइ बि जेके खोड़ सारनि ज़रूरतुनि खां महरूम आहिनि। ऐं उहा ज़रूरत छा आहे, उहा अॼोके प्रोग्राम में तव्हांखे ॾसींदा हलंदासीं। को शक न आहे त सिंध धरती नाज़रीन खोड़ सारनि कुदरती नेमतुनि सां शाहूकार आहे। ऐं ॿिए तरफ़ जेकॾहिं तव्हांखे यादि ॾियारायां त सिंध पाकिस्तान जो उहो सूबो आहे जिते पेट्रोल हुजे, गैस हुजे या कोयलो हुजे, उन सां अमीर तरीन सूबो हिनखे चयो पियो वञे। असांजी सिंध सूबे खे पाकिस्तान जो अमीर तरीन सूबो आहे इन्हनि वसीलनि जे हवाले सां। पर हिते हिकु सवाल इहो उभिरे पियो, हिकु सवाल उथे पियो त छा जेके सिंध वासी आहिनि उहे इन्हनि वसीलनि मां फ़ाइदो हासिल कनि पिया या न, इहो प्रोग्राम में ॼाणण जी कोशिशि कंदासीं। अॼोके प्रोग्राम में असीं फोकस कंदासीं गैस ते जे मौज़ू ते। यकीनन ॿिया मौज़ू बि तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, पर गैस ते अॼु असीं फोकस कंदासीं त ॻोठ वासी जेके आहिनि, ॻोठ में माण्हू रहनि पिया या जेके नयूं हाणे वधंदड़ आबादियूं आहिनि शहरनि में, उते गैस जी फराहमी आख़िर छो न आहे। इन जे पोयां कुझु टेक्निकल रीज़न्स आहिनि या कुझु सियासी रीज़न्स आहिनि, इहो बि प्रोग्राम में सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं जीअं त अॼु असीं डिस्कशन ई गैस ते रखियो आहे त अव्हांखे ॿुधाईंदी हलां, सिंध एनर्जी डिपार्टमेंट जे मुताबिक़ सिंध जा कुझु डिस्ट्रिक्ट्स आहिनि जेके गैस प्रोडक्शन में तमामु रिच आहिनि, जिन नाला अव्हां सां शेयर कंदी हलां, जंहिंमें ख़ैरपुर मीरस आहे, घोटकी, बदीन, सखर, दादू ऐं सांघड़ शामिल आहिनि। पर हिते दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त सांघड़ हिकु डिस्ट्रिक्ट जंहिंजा 2 तालुका उते गैस ई कोन्हे। जॾहिं उनखे चयो पियो वञे त गैस प्रोडक्शन जे हवाले सां रिच आहे, पर उतां जे 2 तालुकनि में गैस ई कोन्हे, जंहिंमें खिपरो ऐं ॼाम नवाज़ मौजूदु आहिनि। सो जीअं त गैस जी ॻाल्हि पई हले त गैस जो बहरान हुजण सबबु या किथे गैस जी फराहमी न हुजण सबबु मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं जेके मायूं आहिनि उहे काठियुनि ते मानी पचाइण ते मजबूर थियूं थियनि, जंहिं सबबु धुओं निकिरे पियो, उहो हुनजे लंग्स खे, फिफड़नि खे तकलीफ़ पहुचाए पियो, जंहिंसां कैंसर भी थी पई सघे तिबी माहिरनि जे मुताबिक़। सो हिकु नंढड़ी सी रिपोर्ट बि असीं ठाही आहे, उहा बि अव्हांखे ॾेखारींदासीं त ॻोठ वासियुनि जो छा चवणु आहे जिते जिते गैस जी फराहमी न आहे। उहा रिपोर्ट असांखे सखर मां जान मोहम्मद महर साहब ठाही आहे। टेक अ लुक। मुश्किलात ॾाढा आहिनि अब्बा, गैस आहे कोन, ॾाढी ॾुख वक़्तु हले थो। सीआरएस बि न हूंदो आहे, पर हाणे गर्मी जो त थिए न, गर्मी जो बि नथो थिए। बसि पोइ ॾुखे सुख गुज़ारियूं था, कॾहिं काठियूं ॿारियूं था, कॾहिं छा कयूं था, पोइ हाणे वक़्तु त कढणो आहे न। तकलीफ़ ॾाढी आहे, धुओं ईंदो आहे, खंघि वठंदी आहे, मुश्किलात आहे मानी जी आहे। भाॼी चाढ़े मानी पचाए माण्हू, हा काठियूं वठी अचूं त इहो बि ख़र्चो। ॾाढी परेशानियूं आहिनि। ख़ता के सियारो असांजो गुज़रो सियारो त चलो हुन में सम्झ ईंदी आहे, शॉर्टेज थी वेंदी आहे, गैस जी घणी खपत थींदी आहे। गर्मियुनि में त गैस जी खपत ई न थी आहे, उनजे बावजूदि दफ़े गैस मुयसरु ई न आहे मानी पचाइण में, भाॼी पचाइण में, घर जा सभई मसइला मसाइल आहिनि जेके उन परेशानी में असां फाथा पिया आहियूं। गैस त बिल्कुलु ई मुयसरु न आहे। हाणे हैरत इन ॻाल्हि में थिए थी त गर्मियुनि में गैस मुयसरु न आहे। सहूलियत न आहे, माना जेॾी महिल असांखे माना ज़रूरत आहे ओॾी महिल गैस न आहे। बस हाँ, जे सुबह सा सवेरे पचाए रखदा हूँ तो ठीक है, न तो बस। यहाँ पे स्कूल खुल गए, गैस नहीं है ना, हम भूखे जाते हैं स्कूल। अभी भी आए भूखे, अब गैस नहीं है यहाँ पे। अभी ट्यूशन गए थे हम, सुबह से हमने नाश्ता नहीं करा है, वो गैस नहीं है इधर। अभी आए, अभी भी गैस नहीं है, खाना अभी तक नहीं खाया, अब क्या करें। खाने पकाने में बेटा बहुत तकलीफ़ है, गैस कभी आती है कभी नहीं आती है, बच्चे भूखे बैठे रहते हैं, बहुत परेशान होते हैं बच्चे स्कूल के जाने के लिए। उसके लिए हमें बहुत तकलीफ़ है, बहुत मुश्किलात होती है। देखें आप गर्मी कितनी हैगी, और फिर घर भी ख़राब होता है, और फिर हम गर्मी में कितना तबीयत ख़राब हो जाती है हमारी। हाँ, धुआं होता है, उसकी वजह से तबीयत मेरी ख़राब होती है। हाँ जी नाज़रीन, ये रिपोर्ट अवां ॾिठी ऐं अवां उन्हनि ॻोठ वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, न सिर्फ़ु ॻोठ वासियुनि जूं पर उन्हनि शहरनि जूं बि, त उहे छा चई रहिया हुया, गैस जी कीअं लोड शेडिंग थिए पई, किथे न पई अचे, किथे प्रेशर में घटिजाई आहे। सो हिन वक़्तु असांखे कुझु रिपोर्टर्स मुख़्तलिफ़ शहरनि मां जॉइन कयो आहे, उन्हनि खां वधीक तफ़सीलात वठण जी कोशिशि कंदासीं त छा सूरत हाल आहे गैस जे हवाले सां, छा गैस अचे पई न पई अचे। छो त इहो बि ॿुधण में पियो अचे त बिजलीअ सां गॾोगॾु गैस जी लोड शेडिंग बि थिए पई। तारुफ़ कराईंदी हलां, मूंखे लाड़काणे मां असांखे जॉइन कयो आहे, लाड़काणे जे रिपोर्टर आहिनि, तमामु एक्टिव रहंदा आहिनि, सरकस सदायो साहब। सरकस साहब वरी महिरबानी जॉइन करण लाइ। ऐं ॿिए तरफ़ असांखे हैदराबाद स्टूडियो में जॉइन कयो आहे असगर खानोटी साहब। असगर साहब वरी महिरबानी। ऐं टे तरफ़ शिकारपुर में असांखे ज़ाहिद नून साहब जॉइन कयो आहे। ज़ाहिद साहब अवां जी भी वरी महिरबानी। सो स्टार्ट ज़ाहिद साहब अवां वटा कंदसि, मुख़्तसिर ॿुधाइजो त ज़ाहिद साहब छा सूरत हाल आहे शिकारपुर में, गैस जी फराहमी आख़िर अॼु ताईं छो न थी आहे, 21वीं सदी पई हले। ऐं मूंखे ख़बर पई आहे त जेके शिकारपुर जा आस पास जा ॻोठ आहिनि, जंहिंमें मेहर गांगरो आहे, माई खान शहर आहे, झंगलवाण आहे, हे कुझु नाला आउं कलेक्ट करे सघी आहियां। सिवाय भांडो कुपो जे मूंखे ख़बर पई आहे त उते ॿिए हंधि किथे बि कंहिं बि ॻोठ में गैस कोन आहे। इवन रतो देरो में बि तमामु जेको आहे गैस जे हवाले सां मुश्किलात पेश पयूं अचनि माण्हुनि खे। सो अवां वटि छा तफ़सील आहिनि सर?
अलाए शिकारपुर ज़िलो ख़ुशनसीब आहे जो सुई मां जेका गैस निकिरंदी आहे उहा डायरेक्ट शिकारपुर जे लॻे ट्रांसमिशन आहे उतां जमा थींदी आहे। उहा वॾी जेका ट्रांसमिशन आहे उतां खां पोइ सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं वेंदी आहे। शिकारपुर ज़िले जी सूरत हाल इहा त राति जे वक़्तु तक़रीबन 11 बजे खां गैस बंदि कंदा आहिनि, सुबुह जो 7 बजे ताईं उहा लोड शेडिंग में शामिल हूंदी आहे, यानी हू राति जो बंदि करे छॾींदा आहिनि ऐं सुबुह सां उहा हलंदी आहे। शिकारपुर शहर ऐं जेके पुराणा शहर आहिनि उन में तक़रीबन 60-65 साल जेके लाइनियूं आहिनि उहे पुराणियूं लॻल आहिनि, जंहिंमें लीकेज थी विया, भॼी पई आहे या आबादी वधण जे करे माण्हुनि जा कनेक्शन वधी विया आहिनि। उते जेका गैस आहे उहा तमामु घटि अचे थी, उन करे जिथे चोरी मुबैना तौर थिए थी, जे कमर्शियल इलाइक़ा आहिनि या घरेलू इलाइक़ा आहिनि या ॾुखिया इलाइक़ा आहिनि जिथे मुबैना तौर गैस चोरी करे थी, उते वरी ही प्रेशर घटाए छॾनि था। उनजा मुख़्तलिफ़ हंधनि ते वाल लॻल आहिनि गैस वारनि जा। मजमूई तौर थिए ईअं थो त राति खां वठी सुबुह ताईं तक़रीबन गैस बंदि रहे थी, छो त उनखे पका त चोरी बि थींदी आहे ऐं जेका कमर्शियल हू पंहिंजी मर्ज़ी सां हलाईंदा आहिनि। किन CNG स्टेशननि खां गैस वठी चोरी केरु पियो करे ज़ाहिद साहब, केरु पियो करे चोरी? उन में हाणे जेका चोरी जो माहौल आहे उहो सवाइ इदारती तौर खां सवाइ थी नथो सघे, छो त उन लाइ कंप्लेन थियूं आहिनि, फिरियादियूं थींदियूं आहिनि। पर असां वटि कुझु अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि जिते ॾाढा मुर्दी आहे, जिते हिन गैस वारनि जी पहुच न आहे। उन्हनि इलाइक़नि में जेके ख़ासि करे ॿाहिरि जा तालुक रखनि था या शहर में अहिड़ा इलाइक़ा जिते कुटियल आबादी आहे, उते डायरेक्ट लाइनियूं लॻल आहिनि जेके हिन वक़्त ताईं उहे हलंदियूं रहनि थियूं पियूं। ऐं गैस जो जेको थिए ईअं थो त सियारे में वधीक असां वटि गैस जी तकलीफ़ अचे, उन्हारे में बनस्बत घटि थींदी आहे, छो त सियारे में गैस ॼमंदी आहे। ऐं ॿाहिरि में ईअं थियो आहे त ही जेके बि MPA MNA जूं स्कीमूं हूंदियूं आहिनि, उन में करोड़नि रुपया ख़र्च करे लाइनियूं हणायूं वेंदियूं आहिनि, पोइ उनजी रेगुलेशन लाइननि जी न थींदी आहे। थींदो ईअं आहे त डिफॉल्ट ॼण आहे, चोरी ॼण आहे, ॻोठनि जा ॻोठ कटिया वेंदा आहिनि। हाणे जेकॾहिं वॾो मामलो आहे गैस जो बि हिकु बुनियादी मसलो आहे, छा पोइ उतां जा MNAs वग़ैरह माण्हुनि जा मसला ॿुधण जे लाइ ईंदा आहिनि, विज़िट कंदा आहिनि कुझु ॻोठनि खे या शिकारपुर में? जी असल में थींदो ईअं आहे त ही जेके MPAs MNAs या चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ॻोठनि खे गैस त ॾेवराईंदा आहिनि, पर उनजो जेको बिलनि जो मसइलो आहे उहो ॾाढो मुंझल आहे। उहो उनजे कंहिंजे वस में कोन्हे, का सियासतदाननि जे वस में त उहो ॻोठनि खे चवनि गैस ॾियनि, पर जेका ज़िम्मेवारी आहे उहा गैस इंतज़ामिया त गैस इंतज़ामिया जी। ज़ाहिद साहब, असगर साहब जी तरफ़ असीं हलो पिया। असगर साहब, अवां छा सूरत हाल ॾसींदव, हैदराबाद में छा सूरत हाल आहे? गैस फील्ड हुजण जे बावजूद बि छा उते बहरान नज़र अचे पियो गैस जो? लैला बिल्कुलु, हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, पर उनजी सूरत हाल तव्हांखे ॿुधायां त सिटी वारा इलाइक़ा हुजनि या कासमाबाद तइल्को आहे, त कासमाबाद में काफ़ी अहिड़ियूं सोसाइटियूं आहिनि जेके नयूं ठहियूं आहिनि, पर उहे तमामु गुथियल आबादीअ में अचनि थियूं, पर उहे अञा ताईं उहे सोसाइटियूं गैस जे सहूलियत खां महरूम आहिनि। ऐं जॾहिं त लोड शेडिंग जी इहा सूरत हाल आहे जो राति जो 10 वॻे खां पोइ हिन वक़्तु गर्मीअ जे मौसम में, अॻे असां ॾिसंदा हुआसीं त सर्दीअ जे मौसम में लोड शेडिंग थींदी हुई, पर हाणे गर्मीअ जे मौसम में बि हिते हैदराबाद सॼीअ में लोड शेडिंग थिए थी, जंहिंजे करे घरेलू सार्फिन सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार हुजनि था। ख़ासि तौर ते सुबुह जे टाइम ते जेको नौकिरी पेशा या मज़दूर तबिको आहे, रोज़गार जे लाइ घरनि खां निकिरनि था, त गैस अवेलेबल नथी हुजे 7 वॻे ताईं, उन खां पोइ लेट सां गैस जो प्रेशर कुझु वधे थो। हैदराबाद जो मखसूस इलाइक़ा मां ॿुधाए सघंदो त किथे किथे गैस जो प्रेशर घटि आहे या किथे किथे गैस जेको आहे न पई अचे? जीअं त नई आबादियुनि जी बि ॻाल्हि कई, पर जेके ऑलरेडी वसियल आबादियूं आहिनि, जेके पुराणियूं आहिनि, उन्हनि मां किथे किथे मसलो आहे? जी अॼु तव्हांखे पुराणियुनि आबादियुनि मां ॿुधायां त हैदराबाद जी टंडो आगा आहे, टंडो वली मोहम्मद आहे, ऐं उनखां सवाइ सिटी जा इलाइक़ा आहिनि, मार्केट वारो इलाइक़ो आहे, उते बि गैस जो असां प्रेटाबाद जो इलाइक़ो आहे, त उते जा शहरी जेके रहवासी आहिनि उहे हर वक़्तु दाऊं कंदा रहनि था। जॾहिं त उनखां सवाइ जेके नयूं आबादियूं आहिनि, ख़ासि तौर ते कासमाबाद जो रेवेन्यू कॉलोनी आहे, लंडन टाउन जहिड़ो एॾी वॾी हाउसिंग स्कीम आहे, ऐं उनखां सवाइ बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां, तव्हां जेकॾहिं उते थोरो जी 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 असगर जी बिल्कुलु मूं तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं हाणे उते मां इहो तव्हांखे ॿुधायो त इन गैस जे सूरत हाल जे करे जेका LPG माफ़िया आहे उनजो कारोबार तमामु घणो उरूज ते आहे। तव्हां हैदराबाद सॼे में जेकॾहिं तव्हां थोरो ॾिसंदा त
त उते LPG जो कारोबार जा एॾा दुकान तमामु घणा आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जी एतिरी खपत आहे ऐं गैस जी शार्टेज आहे जो माण्हू LPG इस्तेमालु कनि था ऐं उनजी खपत थिए थी ऐं उनजो ॾींहों ॾींहुं कारोबार वधंदो वञे थो। सिर्फ़ु कासमाबाद जे इलाइक़े में उन जा तक़रीबन 30 खां 40 दुकान आहिनि जेके LPG सेल कनि था। उनजो रेट बि तमामु घणो आहे पर जीअं त असां सां शेयर करे रहिया आहियो। बिल्कुलु एब्सोल्युटली असगर साहब बिल्कुल सेकंड कयां पई अवां जी पॉइंट के सर्कस साहब अवां जी तरफ़ आउं जो चाहींदसि लाड़कानी जी सूरत हाल ॾियो, छा उते सिस्टम आहे गैस जो, छा उते बि लोड शेडिंग थिए पई गर्मी जे सीज़न में बि, जीअं त शिकारपुर मां बि असांखे ख़बर पई त रात जो लोड शेडिंग पई थिए, हली पई वञे गैस किथे किथे बिजली सां गॾु पई थिए, लाड़कानी जी छा सूरत हाल आहे सर? लेला बिल्कुल ये है, लाड़कानी शहर में भी रात जो 11 बजे का गैस जो लोड मैनेजमेंट है उन जे नाले सां या गैस मुकम्मल तौर ते बंद थी थे, सुबह जो 7 बजे वरी बहाल थी थे। हाँ इलाइक़ा तव्हांखे ॿुधायां लाड़कानी शहर जा जेके गुजल आबादी वारा इलाइक़ा आहिनि, पाकिस्तानी चौक आहे, जनाबाग आहे, मिसाल ते रेशम गली आहे, जेलस बाज़ार आहे, लाहौरी महलो आहे, बाकरानी रोड आहे, ये मुख़्तलिफ़ इलाइक़ा शहरी वापारी इलाइक़ा आहिनि। इते गुजल आबादी आहे, इते भी गैस रात जो बंद थी शहरी वापारी इलाक़नि में भी गैस कोन आहे। ज़ाहिदून साहब अवां जी वॾी महिरबानी, अवां सभु असां सां गॾु सभिनी जी वॾी महिरबानी, इनफैक्ट बल्कि ज़ाहिदून खे असीं खुदाफ़िज़ कंदासीं, बल्कि असगर साहब ऐं सर्कस साहब असां सां लाइन ते मौजूदु हूंदा ऐं प्रोग्राम खे मज़ीद वधाईंदासीं अॻिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त शुरूआत में ई प्रोग्राम जंहिंमें अॼु आउं ॻाल्हि कई हुई त हीउ प्रोग्राम तमामु ख़ासि थियण वारो आहे उन्हनि ॻोठ वासियुनि जे लाइ, उन्हनि शहरनि जे लाइ बि जिते गैस जी का फराहमी कोन्हे का फैसिलिटी कोन्हे का। ऐं इहो बि आउं चयो हुयो वरी प्रोग्राम जी शुरूआत में त छा इन समूरे गैस जे मामले पोयां टेक्निकल इशूज़ आहिनि या पॉलिटिक्स आहे, सियासत आहे? जेकॾहिं इहो आहे त इहो बि यकीनन असांखे सियासतदाननि खां ई सम्झणो पवंदो ऐं ॿिए हिसे में त असीं यकीनन असांजी रिपोर्टर्स सां गुफ़्तगू हले पई, पर हाणे असांखे ॿिनि नवनि महिमाननि बि जॉइन कयो आहे जंहिंजो तालुक़ु सियासत सां आहे। उन्हनि खां बि पुछंदासीं त उन्हनि जूं छा ज़िमेदारियूं आहिनि, इहो बहिरान गैस जो केसि ताईं हलंदो रहंदो ऐं जिते जिते गैस न आहे उते कॾहिं ईंदी? इहो सुवाल उन्हनि ॻोठ वासियुनि ऐं उन्हनि शहरनि जो आहे जिते गैस जी फराहमी न आहे। सो तारुफ़ कराईंदी हलां, मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे GDA अॻवान नुसरत सहर अब्बासी साहिबा। नुसरत साहिबा वॾी महिरबानी पंहिंजे बिज़ी स्केड्यूल मां टाइम करण जे लाइ। थैंक यू। ऐं स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे इंजीनियर ज्ञानचंद साहब, सेनेटर आहिनि, पीपल्स पार्टी जा सीनियर मेंबर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जीअं तव्हां चयो ऐं चयो इंजीनियर बि आहिनि। सो ज्ञानचंद साहब अवां जी बि वॾी महिरबानी अमी टाइम कढियो हिन इंपॉर्टेंट इशू ते ॻाल्हाइण जे लाइ। सो स्टार्टिंग ऐं जेको आहे नुसरत सहर सां ई थी कयांसि। नुसरत साहिबा, ॻोठ वासी या जेके शहरनि में नयूं आबादियूं आहिनि, जेकॾहिं नयूं आबादियूं न त बल्कि जीअं असांजा आम शहर हलनि पिया, उते माण्हू गैस जे लाइ तरसनि पिया। गैस जो बहरान असांखे छो नज़र पियो अचे? छा हिन जे पोयां कुझु टेक्निकल इशूज़ आहिनि नुसरत साहिबा या हिन जे पोयां का सियासत आहे? थैंक यू सो मच लैला। इलाही अहम इशू खणी वेठा हो हिन महिल तव्हां। बिल्कुलु गैस जाथां जाथां प्रोड्यूस थिए थो, ख़ासि तौर ते असां त सिंध खे इहो प्राउड हासिलु आहे। माशाल्लाह असां वटि रिसोर्सिस आहिनि गैस जा, पर मां त ख़ैर त ज्ञानचंद बि सॼी सिंधी घुमियो हूंदो, पर असां इलेक्शन जे दौरान जॾहिं अहिड़े ज़िलनि में तालुकनि में यूसीज़ में वेंदा आहियूं, यकीन कयो जीअं हाणे दादू थी वियो, नारो थी वियो या जंहिं इलाइक़नि मां गैस जेका निकिरे थी उन्हनि इलाइक़नि में ॻोठनि में जॾहिं वेंदा आहियूं त यकीन कयो कुझु न घुरंदियूं आहिनि। जॾहिं अदड़ियूं असां सां चौधारी थी वेहंदियूं आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदा त छा तकलीफ़ आहे त चवंदा आहिनि कुझु न खपे बेली, तव्हां बि औरत आहियो, मां बि औरत आहियां, असांजो अहसासु कयो असां वटि गैस कोन्हे। अच्छा, वाकई में इहो एॾो ज़ुल्म आहे त सॼी ज़िंदगी पोड़ियूं थी वयूं, अखियूं उन्हनि जूं ख़तमु थी वयूं ऐं जॾहिं पुछो त अमर हितां थी निकिरे गैस, अमर हितां थी निकिरे गैस, अरे ज़ुल्म आहे। अच्छा, इन में टेक्निकल भी और पॉलिटिकली ॿई शयूं अथव। टेक्निकली भी इलाही जाइन ते जी हाणे जेकॾहिं ॾिठो वञे जाथां जाथां प्रोड्यूस थिए थी गैस, त आइन ऐं कानून जेकॾहिं ॾिठो वञे त उतां जी कंपनियुनि जेके इहे कनि थियूं उन्हनि खे पहिरियां त उतां जे इलाइक़े वासियुनि खे ॾियणी खपे। उन खां पोइ जॾहिं बचत थिए त अॻिते जे लाइ उहा मोकिले, पोइ ॿिए सूबे ॾे ॾियूं, अॻ में पंहिंजे इलाइक़े पंहिंजे सूबे में पूरी थिए, पोइ ॿिए सूबनि ॾे तव्हां मोकिलियो। पर ज़ुल्म इहो आहे त जिन्हनि इलाइक़नि मां निकिरे थी उन्हनि इलाइक़नि जे नसल दर नसल ॿारनि माइनि जेके टे नसलूं आहिनि
चार नस्लूं उन्हनि गैस जी शिकिल ई न ॾिठी आहे। एब्सोल्युटली केॾो वॾो अलमियो आहे। बिल्कुल सियासी तौर ते नुसरत साहिबा माज़रत इंटरफेयर करण जे लाइ असीं प्रोग्राम जे शुरुआत में रिपोर्ट भी हलाई हुई से जंहिंमें असीं ॾेखारियो हुयोसीं त मायूं उतां जे काठियुनि ते जॾहिं मानी भी पचाइनि त उहो धुओं भी उन्हनि जी सिहत जे लाइ केतिरो न ख़तरनाक आहे। ॾिसो इलाही शयूं आहिनि न, काठियूं काॾां अचनि, काठियूं जी, उहो बि ज़रूरी मसलो आहे, आहे। जेकॾहिं absolutely, गैस सही। न आहे त काठी जे लाइ वीचारी मायूं ॿार बचिड़ा अलाए काथां पंधु वञनि मेलनि ते उहो चूंडे अचनि, हुजनि त न हुजनि त पोइ अच्छा उहो ॿियो नुक़सान त लाज़मी आहे मजबूरी पोइ वण कटिया वेंदा आहिनि या वरी बाज़ार में तव्हांखे उहो मिलंदी, उहो केतिरी महांगी मिलंदी मार्केट में। इलाही चारों तरफ़ जेकॾहिं इन शइ जो तजियो कयो वञे, रिसर्च कई वञे त वॾो हिकिड़ो इहो नुक़सान थो थिए ॿिए तरीक़े सां बि। ऐं जिन्हनि सां इहो वेंदड़ आहे तव्हां उन्हनि खां त पुछो न त उनजी ज़िंदगी छा आहे। सियासी तौर ते बि इन में ॾिसो काइंडली बस मां थोरो गैस खां पुछो त सियासी तौर ते बि असांखे इन में इलाही नेग्लिजेंसी नज़र थी अचे। ठीकु आहे सिंध वासी चवंदा हिते जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा आहिनि उहे चवंदा त बाबा वफ़ाक़ जो सॼो मसइलो आहे, वफ़ाक़ इन में आहे त वफ़ाक़ हिन महिल PTI आहे हलो, पर तव्हां बि त वफ़ाक़ थी चुका हो न, तव्हां बि त वफ़ाक़ रही चुका हो न हिकु दफ़ो न टे चार दफ़ा। तंहिं महिल बि जेकॾहिं जिथे बि का कमी पेशी हुई, जिथे बि को अहिड़ो टेक्निकली या सियासी तौर ते मसइलो त तव्हां हल करे पिया सघो। उनजे पोयां बि ईअं आहे त छो न कयो वियो, लाज़मी आहे पंहिंजे पार्टी जे हवाले सां अदा वेठा हूंदा डिफेंड कंदा, पर मां इन शइ खे पाण फील करे आई आहियां, ॾिसी आई आहियां। असां अहिड़े इलाइक़नि में असांखे ॾाढो इहो हिकिड़ो तकलीफ़ आहे, ॾुख आहे त जंहिं सूबे खां इहा शइ निकिरे उतां जा माण्हू वारा उनजी नसल दर नसल उन खां फैज़याब न थिए ऐं पोइ ॿियनि ॿिया उन खां फैसिलिटेट थियनि। इहो ठीकु आहे नुसरत साहिबा हुते अव्हांखे रोकणु चाहींदसि ऐं इहो सवाल करणु चाहींदसि तव्हां बि हिते वेही करे अफ़सोस पाए कयो आहे, मूंखे बि अफ़सोस आहे, यकीन मुंहिंजो बि हिकु ॻोठु आहे उते गैस आउं नंढपण खां कोन ॾिठी आहे, त छा अफ़सोस ई कंदा रहंदासीं, ज़िम्मेवारी कंहिं ते पई अचे? अव्हांजो बि इतिहाद आहे वफ़ाक़ सां, छा अव्हां उते इहा आवाज़ कॾहिं उथारी आहे? लैला इहो सवाल हिन महिल मूंखां पुछणु ठहे नथो तव्हांजो, छो जो तव्हां उन में वज़न ॾिसो न, तव्हांजे सवाल में वज़न न आहे। तव्हां चओ था त तव्हां वफ़ाक़ में आओ, हा वफ़ाक़ जी इतिहादी हिकिड़ी मिनिस्ट्री आहे, उहा मिनिस्ट्री जेका उनजो जेतिरो स्टेक हूंदो हेॾो वॾो मसइलो आहे गैस जो, ऐं पहिरियों न आहे। मां तव्हांखे चयूं त टे चार नस्लूं उनखे भोॻे चुकियूं आहिनि, त हे त हाणे PTI जी हुकूमत आई, हिन खां अॻु में घणियूं नून जी हुकूमतूं रहियूं, हिन खां अॻु में घणी पीपल्स पार्टी जी हुकूमतूं रहियूं। त सवाल जेको आहे जेको अहिड़ी पार्टी खां इहो पुछो वञे, हा जेतिरी सिंध में मुंहिंजी आहे रिप्रेज़ेंटेशन असेंबली में असां पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, पुछो अदा खां त जेतिरा बि रेज़ोल्यूशन जेतिरी बि हिन ते एडजमेंट मोशन आया ट्रेजरी बेंचिस सां आया या असांजे पासां आया, बहरहाल यूनेनिमसली असां पुछी था वठूं नुसरत साहिबा त छा इहा ज़िम्मेवारी वाकई सभिनी समूरी पार्टीज़ ते पई अचे या जेके उहिदे में आहिनि? ज्ञानचंद साहिब अव्हां छा जवाबु ॾियणु चाहींदव, उहे कंहिं ते ज़िम्मेवारी पई अचे? ॻोठवासी गैस जे लाइ तरसी रहिया आहिनि, खाधो पचाइण जे लाइ, मायूं जेके आहिनि धुएं खां उन्हनि जी सिहत मुतासिर थी रही आहे, कंहिं ते इहा ज़िम्मेवारी पई अचे? ॾिसो मुंहिंजी नज़र में मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी जॻह ते, पर ज़िम्मेवारी जेका आहे उहा स्टेट आहे। स्टेट खे पंहिंजे वसीलनि खे दुरुस्त तरीक़े सां माण्हुनि ताईं पहुचाइण ऐं कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ पहुचाइणु स्टेट जी ज़िम्मेवारी आहे, जंहिंमें हुकूमतनि ते बि पंहिंजी जॻह ते जॾहिं बि जेको बि असां रहिया आहियूं असांजी पंहिंजी ज़िम्मेवारी रही आहे। ऐं पीपल्स पार्टी खे इहो क्रेडिट थो वञे त कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान बि पीपल्स पार्टी ॾिनो, उनखां पोइ सूबनि जे राइट्स जे हवाले सां 18 तरमीम बि पीपल्स पार्टी ॾिनी। सिंध सूबे में असां वेही ॻाल्हि जेकॾहिं करूं त असां बाक़ी मुल्क खे पोर्ट सिटी असां आहियूं, हितां सॼी जेको ॿाहिरां माल थो अचे उनजी तरसील असां खां थिए थी, असां कॾहिं उनखे रोकियो कोन्हे। असां गैस उन ते पहुचायूं था। मुंहिंजो तालुक़ु थरपारकर सां आहे, हाणे बिजली उतां पैदा थी थिए सिधो इहा पंजाब थी वञे, पर थरपारकर जा अक्सर ॻोठ जेके लाइट खां महरूम आहिनि। गैस 60-70 से इहा ई ॻाल्हि पई अचे, केतिरी दफ़ा वेही करे असां चवंदासीं हिते महरूम आहिनि, हालांकि उहा शइ उते प्रोड्यूस पई थिए, उहे रिच इन रिसोर्सिस में, पर उहे शइ उते न दस्तियाब हुजनि, उतां जा माण्हू लोड़नि पिया। असां बि प्रोग्राम्स कयूं पिया, दिलि असांजो बि चीरजे पियो, त आख़िर जो जवाबु केरु ॾींदो? तो 60% 70% असां गैस प्रोड्यूस कयूं था ऐं बाक़ी सूबनि खे ॾियूं था। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी था वठूं जेको उहो रोकियो थो वञे, या त असां पंहिंजे कॉन्स्टिट्यूशनल जेके असांखे राइट्स आहिनि उन मुताबिक़ सूबनि खे जंहिं सूबे मां पहिरीं गैस निकिरे थी, जंहिं इलाइक़े मां पहिरीं गैस निकिरे थी, उते जे रहवासियुनि जो पहिरियों हक़ आहे, उन मुताबिक़ कॉन्स्टिट्यूशन बि प्रोटेक्शन ॾिए थो, ऐं या त असां उन तरफ़ वञूं ऐं हिकिड़ो वॾो तज़ाद पैदा थिए। सो अल्टीमेटली जेकॾहिं इहा विरासत सही नथी थिए त तज़ाद त पैदा थियणो आहे, पर रेस्पॉन्सिबिलिटी सिटिंग गवर्नमेंट जी आहे,
कॉन्स्टिट्यूशन बिल्कुलु क्लियर आहे ऐं हिन वक़्त में पर उहे असां चई रहिया आहिनि बग़ैर- त हुकूमत तव्हांजी बि रही आहे ऐं न, आहे असांजी जेतिरो वक़्तु हुकूमत रही आहे आवाज़ उथारियो आवाज़ उथारण जी आहे त इहे जेके कॉन्स्टिट्यूशनल राइट्स जेके आहिनि उन हवाले सां कानून साज़ी करण जो क्रेडिट त पीपल्स पार्टी खे थो वञे। यकीनन उन में कोताहियूं रहियूं हूंदियूं पर कंहिं न कंहिं ॻोठ में तव्हां पीपल्स पार्टी जे दौर में ॾिठो हूंदो त गैस वेंदी हूंदी, कंहिं न कंहिं शहर जे इलाइक़नि में गैस वेंदड़ हूंदी। हिन वक़्त में छा हिन वक़्त जी पोज़ीशन इहा आहे त बाक़ी सूबनि में त असीं ॾिसूं था किथे न किथे ॻोठनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गैस वञे पई पर सिंध जे अंदरि सिर्फ़ु उहे ज़िला जिन में गैस प्रोड्यूस थिए उन्हनि खे कनेक्शन ॾियण जी इजाज़त आहे पर बाक़ी जी मसलन मुंहिंजो डिस्ट्रिक्ट आहे उतां गैस नथी निकिरे त उते कंहिं बि सूरत में असांखे गैस कोन मिलंदी। LNG इम्पोर्ट कई पई वञे जेका महांगी आहे ऐं उहो असांखे मजबूर थो कयो वञे तव्हां सिंध वारा वठो जॾहिं त असीं नेचुरल गैस जेके सो प्रोड्यूस कयूं था। सो हिकिड़ो इहो अलॻि आहे जेके ईंदा रहंदा अवां जे पारां या इन जो को हल बि निकिरंदो कि 21वीं सदी पई हले गैस जहिड़ी शइ असां फराहम न करे सघिया आहियूं या केॾी वॾी नाकामी न आहे? यकीनन पूरे जिते असांजा ॿिया फेल्यूअर्स आहिनि उनमें ही बि फेल्यूअर आहे त स्टेट खे पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ उतां उतां जे इलाइक़नि खे जितां गैस निकिरे थी सभ खां पहिरीं गैस प्रोवाइड करणी मुताबिक़ स्टेट ही रिस्पॉन्सिबल आहे। यकीनन स्टेट रिस्पॉन्सिबल आहे। असां का कोन पई अचे का ज़िम्मेवारी इन में कोन पई अचे। ॾिसो स्टेट में असां स्टेट जे में सभु असीं हिसा आहियूं जेको जिते गवर्नमेंट में आहे उते आहे। स्टेट जे हिकु रेस्पॉन्सिबल यूनिट आहे असांजो सिंध सूबो आहे उनजी गवर्नमेंट आहे ऐं उन सिंध एनर्जी डिपार्टमेंट लिखियो आहे त असां आर्टिकल 172 ते इम्प्लीमेंटेशन जे लाइ असां का कार्रवाई कयूं या हुन गवर्नमेंट खे लिखूं। सो बार बार इहो लिखण जे बावजूद पाकिस्तान लिखियो बि वियो हुयो रिसेंटली मुराद अली शाह साहब जेको लिखियो हुयो चीफ मिनिस्टर साहब पर उन्हनि जी इन रिक्वेस्ट खे रद्द कयो वियो। हुननि चयो त जेकी गैस आहे उहा इक्वली डिस्ट्रीब्यूट थी रही आहे। इक्वली डिस्ट्रीब्यूट न आहे इक्वली मुख़्तलिफ़ कमेटीज़ में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेतिरो वक़्तु आऊं सेनेट जो में रहियसि त उते उते इहे जवाज़ ईंदा रहिया। असांखे अगर मगर में जवाब मिलनि था अमल थींदे किथे नज़र नथो अचे जीअं असांजे कोऑपरेट बिल्कुलु नथो करे। विफ़ाक़ जो अथॉरिटी आहे हिन खे डिस्ट्रीब्यूशन जी ऐं विफ़ाक़ जेको आहे उहो पंहिंजी ज़िम्मेवारी न पियो निभाए। विफ़ाक़ में गवर्नमेंट PTI जी हुजे पीपल्स पार्टी जो अफ़सोस सां ज्ञानचंद साहब खैर लाड़काने मां भी जेके रिपोर्टर असां सां मौजूद आहिनि सरकत सदायो साहब। सरकत साहब अवां सां सवेर भी गुफ्तगू थी रही हुई मुख़्तलिफ़ इलाक़ा ॿुधायो पिया लाड़काणो पीपल्स पार्टी जिते पंहिंजा जलसा भी कंदी रही आहे बाक़ाइदा उन्हनि जो हिकु सुठो सेंटर आहे त सर उते भी गैस जी हिन गर्मियुनि में भी लोड शेडिंग पई थिए बिजलीअ सां गॾोगॾु थिए पई। सो अवां इन सॼे मामले खे कीअं पिया ॾिसो जीअं त अवी ॻाल्हि ॿोल ॿुधी बि नुसरत सैर साहिबा जी बि ज्ञानचंद साहिबा जी बि अवां छा फर्दर कॉमेंट कंदो? वॾी महिरबानी लेला जेकॾहिं सुई गैस जे हवाले सां असां उनजे फराहमी जे हवाले सां ॾिसंदासीं त 2-3 अहम इशूज़ आहिनि उन में। नंबर 1 इशू इहो आहे त जेके नयूं कॉलोनियूं ठहनि पियूं उते जेका गैस जा कनेक्शन्स आहिनि उहे न पिया मिलनि। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु मां हिकिड़े शहर जी ॻाल्हि कयां लाड़काणे शहर जी ॻाल्हि कयां त 100 जे लॻभॻि नयूं जेके आबादियूं आहिनि या कचूं आबादियूं या जेके नयूं कॉलोनियूं थियूं आहिनि उते गुज़िरियल 3-4 सालनि खां वठी जेका सुई गैस आहे उनजी लाइन ई नथी वञे। ज़ाहिर आहे उते लाइन ई न आहे त उते जेको गैस जो कनेक्शन आहे उहो बि नथो मिले नंबर 1। ऐं नंबर 2 ॻाल्हि इहा त जेके गैस जा कनेक्शन मिसाल जिन इलाइक़नि में अॻु में गैस मौजूदु आहे उते जेकॾहिं केरु माण्हू अप्लाई करे थो गैस जे कनेक्शन जे लाइ त उनखे हिकिड़े गैस जो कनेक्शन मिलण में 2 खां 2.5 साल लॻी था वञनि घटि में घटि। ऐं उनजो सिर्फ़ु हिकिड़ो जवाज़ आहे त गैस वारा ऑफिस वारा ॿुधाइनि था त असां वटि सामान मौजूदु कोन्हे। सामान माना उन्हनि जा जेके पाइप या जेके मीटर थींदा आहिनि उहे मौजूदु कोन्हनि। उनजे करे हिकिड़ो गैस जो कनेक्शन तव्हां वठो अप्लाई कयो अॼु 2-2.5 सालनि खां पोइ तव्हांजे घर में गैस लॻंदी। इहे 2 वॾा प्रॉब्लम्स आहिनि। ऐं उनखां पोइ अचूं था त गैस मैनेजमेंट जेका आहे उहा कीअं पई थिए। हाणे राति जो 11 बजे जीअं ई थियनि था त उन वक़्तु गैस मुकमल तौर ते बंदि थी वञे थी जेका सुबुह जो वरी कंहिं इलाइक़े में 7 वॻे कंहिं इलाइक़े में 8 वॻे किथे 5 वॻे बहाल थिए थी। हाणे इन हवाले सां जेकॾहिं गैस वारनि सां ॻाल्हायूं था त उहो चवंदा त बाबा इहो गैस जो जेको लोड आहे या लोड मैनेजमेंट कयूं था माना 11 वॻे खां पोइ लोड मैनेजमेंट अलाए कहिड़ो लोड 11 वॻे खां पोइ वधी थो वञे जो गैस जो लोड मैनेजमेंट करण जे लाइ उहा गैस समूरनि इलाइक़नि में मुकमल तौर ते बंदि थी वञे। रमज़ान शरीफ़ में ईअं हूंदो त राति जो 3 वॻे वरी बहाल थी वेंदी पर हाणे उन खां पोइ इहा सुबुह ताईं जेका आहे बंदि थी थिए। नंबर 1 इहो। ऐं ॿियो केतिरा इलाइक़ा अहिड़ा आहिनि मिसाल लाड़काणे जे पसगिरदाईअ वारा जिते राति जो प्रेशर जेको गैस जो आहे उहो घटिजी थो वञे। 7-8 थियनि था उन खां पोइ गैस जो प्रेशर घटिजी थो वञे। राति जी मानी बि तमामु माण्हू उते मुश्किल सां करे था सघनि।
हाणे इन जो जेको सबब आहे जेकॾहिं थोरी असां इन ते नज़र जी करायूं अच्छा सरकर साहब हिकु सवाल आख़िरी अवां खां पुछणु चाहींदसि त जीअं उही 100 नयुनि आबादियुनि जी ॻाल्हि कई त उते गैस कनेक्शन न आहे चलो टेक्निकल रीज़न्स थी बि सघनि था पर लाड़काणे जे आसपास खोड़ सारा अहिड़ा तालका आहिनि जिन में वगड़ आहे यारू देरवा लालू रौंका लालबख्श भुगटी जहिड़ा ॻोठ आहिनि उते त गैस जॾहिं खां उहे आबादियूं ठाहियूं आहिनि या जॾहिं खां उहे ॻोठ आहिनि उते त गैस जो को नामो निशानी न आहे उतां जे ॻोठ वासी कहिड़े हालत में था रहनि छा उहे गैस जी 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 लैला तव्हां त इहे चइनि या 5 ॻोठनि जा नाला खयां पर मां एग्जैक्टली एतिरा ई खणी पई सघां देयर इज अ ह्यूज लिस्ट जी जी एग्जैक्टली लाड़काणो ऐं कबर शहदादकोट ज़िले में मुंहिंजो ख़्याल आहे त 150 खां 200 अहिड़ा ॻोठ आहिनि जिन में हिन वक़्त ताईं जेका गैस आहे उहा पहुती ई कोन्हे हालांकि कंबर शहदादकोट ज़िले जे अंदरि हिकिड़ी गैस फील्ड आहे उतां गैस निकिरे थी गेबीदेरे वारे इलाइक़े में माना कंबर शहदादकोट ज़िलो त गैस प्रोवाइड कंदड़ डिस्ट्रिक्ट आहे पर उन जे बावजूदि अञा ताईं उते इलाहियुनि ॻोठनि जे अंदरि कनेक्शन्स जेके न लॻा आहिनि हाणे जेके नवां उते कनेक्शन या जेके गैस जूं लाइनियूं वञनि थियूं उन में ख़बर अथव छा थींदो आहे उन में बि ईअं थींदो आहे त को MNA MPA पंहिंजे स्कीम मां जेकॾहिं कंहिं ॻोठ खे का गैस जी लाइन ॾींदो त उन जा जेके पैसा आहिनि सुई गैस जी जेका गैस इंतज़ाम में आहे उन जा पैसा उन्हनि खां कलेक्ट कंदी MNA फंड मां हलिया वेंदा या MPA जे फंड मां हलिया वेंदा माना डायरेक्ट कॾहिं बि असां न ॾिठो आहे त सुई गैस वारनि कंहिं ॻोठ जी सर्वे करे ऐं पंहिंजे डिपार्टमेंट अच्छा इहो असीं रखंदासीं सवाल प्रोग्राम में अॻिते बि जी असगर खाटोनी साहब अवां जे खानोटी साहब सॉरी माज़रत अवां जे तरफ़ अचणु चाहींदसि असगर साहब अवां इन मामले खे कीअं पिया ॾिसो छा अवां बि सम्झो पिया त चलो टेक्निकल रीज़न्स हूंदा पर गैर ज़िम्मेवारी बि किथे न किथे आहे जी असगर साहब अवां वटि आवाज़ अचे पई जी जी मूंखे अचे पियो मूं तव्हांखे ॿुधायो त बुनियादी तौर त असां वटि इहो हमेशह अलमियो रहियो आहे त कहिड़ी सियासी पार्टी हुजे उन जी तरजीह अवाम न रहियो आहे उन जा पंहिंजा सियासी मफ़ाद उन जी तरजीह रहिया आहिनि उन जो जवाबु तव्हांखे आउं इन में ॾियां त सुई वारे इलाइक़े मां जॾहिं गैस दरियाफ़त थी त बलोचिस्तान जे कंहिं बि शहर खे कंहिं बि एतिरे क़द्र जो कोइटिया खे पे शुरूआती ॾींहंनि में या शुरूआती केतिरा ई साल गैस जी सहूलियत मुयसरु न हुई पर उहा इस्लामाबाद ऐं पंजाब जे ॿियनि वॾनि शहरनि खे गैस जी सहूलियत मुयसरु हुई सो बुनियादी तौरु मसइलो हुकुमराननि जी नियतुनि जो आहे पॉलिटिकल विल जो आहे ऐं असांखे अञा ताईं बि इहा ख़बर नथी पवे त हीअ जेके गैस कंपनियूं आहिनि उहे करोड़े अरबे रुपया इंट्रस्ट कमाइनि थियूं डिस्ट्रीब्यूशन कंपनियूं जीअं सिंध ऐं बलोचिस्तान में सुई सुधरन गैस कंपनी आहे जॾहिं त पंजाब KPK में सुई नादरन गैस कंपनी आहे त हाणे जॾहिं डिस्ट्रीब्यूशन जूं कंपनियूं इहे आहिनि त लाइन जी विछाइण लाइन मीटर ताईं लाइन लॻाइण या इन्हनि जी ज़िम्मेवारी लॻे जी ज़िम्मेवारी जी अभी ॻाल्हि कयो पिया वधीक बि अवां खां ॿुधणु चाहींदासीं पर जी ज्ञानचंद साहब ॾे बि हिकु दफ़ो असीं वापसि पिया अचूं असगर साहब अवां ॾे बिल्कुलु वापसि ईंदासीं ऐं फ़िलहाल ज्ञानचंद साहब ॾे तालूं ज्ञानचंद साहब अभी हे ॻाल्हियूं ॿुधियूं ॻोठनि जा ऐं चंद ॻोठनि जा सिर्फ़ु नाला जेके कलेक्ट करे सघियसि हुनजो त हे 100 जी तादाद में मौजूदु आहिनि केरु जवाबु ॾींदो अवां आवाज़ उथारी करें छा अवां हिकु लेजिस्लेशन में बि अवी अचो पिया छा अवां कोई अहिड़ो बिल प्रेज़ेंट कयो त प्रॉपरली इन्हनि सूबनि खे न भले इन्हनि तालुकनि खे इन्हनि डिस्ट्रिक्ट्स ते नज़रसानी कई वञे ॾिसो बिल पेश करण जी उन करे ज़रूरत कोन्हे को जो कॉन्स्टिट्यूशन में इहे शयूं मौजूदु आहिनि त कॉन्स्टिट्यूशनली तव्हां गैस प्रोड्यूसिंग जेके इलाइक़ा आहिनि जेको प्राउंसिस आहिनि उन्हनि जी ज़रूरतूं पहिरियों पूरियूं कयूं वञनि तंहिंखां पोइ उन बाक़ी सूबनि न वञे पर अलमियो आहे यकीनन असां बि गवर्नमेंट में रहिया आहियूं उनजो मक़सदु इहो कोन्हे त असां कमु न कयो कमु त थियो पर तव्हां चंद ॻोठनि जा नाला खयां आहिनि पर आउं तव्हांखे ॿुधायां उमरकोट डिस्ट्रिक्ट जे कंहिं बि शहर खे लाइट कोन थी मिले थरपारकर डिस्ट्रिक्ट जे कंहिं बि इलाइक़े में गैस मौजूदु कोन्हे बदीन जा कुझु ॻोठ हूंदा छठे जा कुझु ॻोठ हूंदा त कुझु टाउन्स आहिनि जिन में आहे बाक़ी सांगड़ जे ॿिनि तालुकनि में बि गैस कोन्हे हा त इहे ज़िलनि जा ज़िला जेके आहिनि जिते गैस मौजूदु कोन्हे को स्टेट जी ज़िम्मेवारी आहे तंहिंखां पोइ सुई गैस जेका आहे उहा सेल्फ डिपेंडेंट आहे उहा का कंहिं खसारे में कोन्हे को हू अञा ताईं हुन मां कबाए पई उहा पंहिंजूं लाइनूं विछाए स्टेट जी ज़िम्मेवारी आहे असल में गैस जी जेका शॉर्टेज आहे उहा इहा आहे त असांजो जेको राइट आहे सिंध सूबे जो छाकाणि त असां गैस
60-70% असां गैस प्रोड्यूस कयूं था त असांजे पहिरीं जेकॾहिं कई वञे जेके ॿियनि सूबनि मां वञे थी उहा जेकॾहिं एक्सेस में वञे असांजे जेकॾहिं आउं सम्झां थो 40% 50% बि जेका गैस असांजी सिंध जी गैस सिंध में ई इस्तेमालु थिए त वॾी हद ताईं असीं काफ़ी ॻोठनि ताईं पहुची सघूं था माण्हुनि ताईं पहुची सघूं था जंहिंखे गैस मुयसरु हूंदी जंहिंजा जीअं अॻु में ॻाल्हि थी त भई इन्वायरमेंटल इम्पैक्ट बि आहिनि सहूलियतूं बि आहिनि त असांजो पंहिंजो राइट जेको आहे हुन ते इहे किराए न ठीक ज्ञान साहब नुसरत साहिब अवां जी तरफ़ आउं अचणु चाहींदसि मिनिस्टर ऑफ एनर्जी इम्तियाज़ शेख साहब भी रिसेंटली चयो हुयो त 12-15 सालनि में जेकी गैस आहे नेचुरल गैस उनजी कमी थी पई सघे ज्ञानचंद साहब जो चवणु आहे त स्टेट जी ज़िम्मेवारी पई अचे छा हिन जो मक़सदु इहो आहे त सभिनीनि पार्टीज़ खे वेही करे इहे मसइला हल करणा पवंदा या पर्टिकुलरली कंहिं ते ज़िम्मेवारी पई अचे या असां हर शो में वेही करे हिक ॿिए ते ब्लेम कंदा रहंदासीं के नतीजे ते कॾहिं पहुचंदासीं असीं माण्हुनि जा मसइला कॾहिं हल थींदा 21वीं सदी पई हले मैडम बिल्कुलु अला तव्हां सही था चओ हिकु अहिड़ो दौरु आहे जंहिंमें असां ॿाहिरि दुनिया में ॾिसूं था दुनिया जे मुमालिक में वो इन्हनि शयुनि खां काथे निकिरी चुका आहिनि पर असां हिन महिल ताईं असांजे ॿियनि प्लैनेट्स ते ज़िंदगी पिया ॻोल्हनि असां गैस वारे मामलनि में आहियूं असां गैस जे लाइ पिया रड़ियूं कयूं त असांखे ख़ुदा रा असांजे मारोड़नि खे गैस हुजे और उन्हनि जे लाइ गैस हुजे जिन्हनि वटां गैस निकिरे थी पाण ॾिसो न जेको हर कोई जीअं अदा ज्ञानचंद चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे वफ़ाक़ी जी त ज़िम्मेदारी आहे त पोइ उनजे लाइ लाज़मी आहे तव्हां वॾी पार्टी आहियो हुकूमत में बि रहियो हे त हुकूमत आहे अञा हिनखे टाइम केतिरो थियो आहे पर ॻाल्हि इहा आहे त हिकु हाणे जो मसइलो न आहे हे कंटिन्यूअसली मुसलसल नंढपिण खां असां ॾिसूं था नंढपिण खां भई हाणे जी ॻाल्हि त न आहे मां चयुमि 3 नस्लूं हिनखे भोगे चुकियूं आहिनि जॾहिं 3 नस्ल जी ॻाल्हि थी थिए त पोइ हिकिड़ो लॉन्ग टाइम पीरियड आहे हलियल उन लॉन्ग टाइम पीरियड जे लाइ हेॾी हुकूमतूं इहो जीअं ॿुधाइनि था त उन्हनि खे बि हिन इदराक आहे त हा वाकई घर हुजे या नारो हुजे या ॿिया अहिड़ा इलाइक़ा हुजनि उन्हनि इलाइक़नि में माण्हुनि जी ज़िंदगियूं ॾाढियूं अज़ियतनाक आहिनि शहरनि में त माण्हू इंजॉय करे था वठनि वॾी ॻाल्हि आहे त उन्हनि खे सोर्स ते या वॾी को उनजी का ख़ासि हुआ पैसे ते त उन्हनि खे कनेक्शन मिली थो वञे पर ॻोठनि में लाज़मी आहे जंहिंजी पार्टी आहे हाणे अदा जिथे जिथे नुमाइंदा आहिनि उन्हनि वटि त हिननि पंहिंजे हिसाब सां जॾहिं हिननि जी हुकूमत हुयूं थोरो घणो ॾिनो मुखालफ़त वीचारा मुखालिफ़ीन जी असां ॼणा आहियूं हमें ऑपोज़िशन में रहियासीं असांजे जेके मारूअनि जा ॻोठ आहिनि उहे त वीचारा इहो उन में कोठा हूंदा आहिनि त छो जो उन्हनि जी हुकूमत न आहे वफ़ाक़ में बि न हिते त उहो त हमेशह भोगींदा त इहो बि असां सां हमेशह वेंधण थींदो रहियो त पंहिंजी पसंदि पंहिंजो वोटर हुजे पंहिंजी का सुञाण हुजे या असांजे इलाइक़े जो आहे असांजो ॻोठ आहे त हिनखे ॾींदासीं ईअं बि अथव अहिड़ा तव्हां जेकॾहिं विज़िट कयो रिसर्च कयो त तव्हां हैरान थी वेंदो त हे त 1/2 किलोमीटर बाक़ी बचे थो हेसाणी कनेक्शन अची वियो हे बाक़ी अॻिते छा आहे पुछंदो चइबा हे मुखालिफ़ पार्टी वारनि जो ॻोठ आहे इन करे हुननि खे इहो ज़ुल्म असां सां सिंध में रहियो आहे ऐं इहो पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में हमेशह रहियो यानी पॉलिटिकली रिवेंज जबकि बेनज़ीर भुट्टो साहिबा त चवंदी हमेशह इहा रही त सियासी जेको आहे इंतकाम न आहे वठिणो पर जॾहिं खां हुन शहीद थी वई हुन खां पोइ त सियासी इंतकाम अहिड़ो थो वरितो वञे इहो बि हिकिड़ो सबबु अथव त पंहिंजे इलाइक़नि में जिते जिते तव्हांजा वोट बैंक आहे तव्हांजो माण्हू आहे उते तव्हांजो कनेक्शन पुॼी थो वञे बाक़ी ॿिया वीचारा ॻोठ वारा जेके आहिनि जेके ॿिए कंहिं पार्टी सां हुनजो वापसि ॻिया त उहो लोड़ींदा त इलाही सेक्टर्स आहिनि जिन्हनि सेक्टरनि सां मिली वजह ॻाल्हियूं करे रहिया आहियो सही ॻाल्हि करे रहिया आहियो पर ही प्रोग्राम यकीनन KTN चैनल जेको आहे उहो ॻोठ में बि ॾिठो पियो वञे त हाणे हिन प्रोग्राम मां अव्हां अहिड़ो मतिलबु सॉल्यूशन छा ॾियणु चाहींदव नतीजो छा निकिरंदो जो ॾिसंदड़नि खे बि तसली मिले असीं ॻाल्हियूं त कयूं पिया सोल्यूशन न मूं वटि आहे न सोल्यूशन तव्हां वटि आहे हा असांखे हक़ीक़तूं ख़बर आहिनि रियल फैक्ट्स ख़बर आहे तकलीफ़ूं ख़बर आहिनि माण्हुनि जी मारूड़नि जूं जंहिं वटि सोल्यूशन आहे सीधी से सीधी हेॾी हुकूमत आहे सूबाई अदा चयो न त 18 अमेंडमेंट हा नो डाउट कि तव्हांजे दौरे हुकूमत में तव्हांजी पार्टी जी कोशिश सां थियो पर छा 18 अमेंडमेंट जी रूह जे मुताबिक़ सूबो हले थो त उन हिसाब सां हिते माण्हुनि खे उहे तमामु सहूलियतूं आहिनि इलाही शयूं आहिनि जेकॾहिं तव्हां बाक़ाइदा सॼो ॾींहुं बि प्रोग्राम कयो न त सॼो ॾींहुं असां ॻाल्हाईंदा रहूं सिंधी मसइलनि ते 18 अमेंडमेंट जे हिक उनजे आइन जे उन आर्टिकल ते पर नज़र ईंदो त तव्हांखे कुझु हक़ीक़त में प्रैक्टिकली नज़र न ईंदो त इहे सभु शयूं आहिनि गैस असांजो राइट आहे हक़ आहे असांखे नथो मिले सिंध वासियुनि खे इन मामले में बेशक पीपल्स पार्टी वारा जी मां हर मामले में मुखालफ़त कंदी आहियां पर हिते जॾहिं हिननि जे हवाले सां जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे असेंबली में असां सपोर्ट कंदा आहियूं
छो जो हे त सिंध जो मसइलो आहे ऐं सिंध में असांजी अॻिते असांजा बच्चा वॾा थी हुननि जो फ्यूचर आहे, हुननि जे बच्चनि जो फ्यूचर आहे, उन जे लाइ असांखे मिली जदोजहद करणी आहे। मिली जदोजहद मां मुराद पार्टीज़ खे गॾु वेहणो पवंदो? बिल्कुल जी, ने बगैर यो लेना यू नो वेरी वेल पर छा यो मुमकिन आहे त पार्टीज़ गॾु वेहनि के मसले ते? विदाउट गॾु हिकिड़ो सिलसिलो करे इहो मसइलो हल न थींदो। पर हमेशह ॾिसो, मां बार बार उहा चवंदमि त वफ़ाक़ी तौर ते पीपुल्स पार्टी वंस टाइम न मैनी टाइम हुकूमत करे चुकी आहे, रूल करे चुकी आहे, जंहिंजे लाइ अॼु वेही कोई हिन जो नुमाइंदो चवंदो त वफ़ाक़ असांखे नथो करे, वफ़ाक़ सिंध में गैस जो मसइलो हल नथो करे, त इहो चवणु हुननि जे लाइ अजीब लॻंदो असांखे त हे छा, जॾहिं पाण हुया हुन महिल मेजॉरिटी में मसइला इहे हल करे सघनि पिया, छो न कयव? हाणे जॾहिं हो ॿी पार्टी आई आहे जंहिंजे लाइ तव्हां वेठा रड़ी था कयो, इन गैस जे हवाले सां हिननि जी पार्टी नेशनल असेंबली में सेनेट में केतिरा वॉकआउट कया? मूंखे ॿुधायो, को धरणो हयो अथव? 14 इस्लामाबाद में ॿाहिरि निकिरी पार्लियामेंट जे ॿाहिरि बाक़ायदा पीपुल्स पार्टी धरणो हयो आहे त बाबा असांजी जी नुसरत साहिब, ज्ञानचंद साहिब मूंखे जवाब ॾियणु चाहिनि पिया हिन ॻाल्हि जो। जी ज्ञानचंद साहिब, आऊं इहो चवंदुसि त जेको टाइम पीपुल्स पार्टी जो रहियो, मूं नथे चाहियो त हीउ इशू अहिड़ो आहे जंहिंमें असां पॉलिटिकल ॻाल्हियूं करियूं, पर अदीब सॼो बार पीपुल्स पार्टी ते जॾहिं विधो आहे त सफ़ाई पेश करणी थी पए, गैस जे मामले ते, पाणी जे मामले ते, महंगाई जे मामले ते, बिजली लोड शेडिंग जे मामले ते पीपुल्स पार्टी पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो पार्लियामेंट जे अंदरि। जॾहिं अपोज़िशन में आहे या जॾहिं गवर्नमेंट में आहे त सिंध जो माण्हू नस्बतन बहितर पोज़ीशन में रहियो आहे। पर जेके आमरती दौर हुजनि, ॿिया दौर हुजनि, अदीजी पार्टी त उन्हनि जो हिसो रही आहे, हाणे बि गवर्नमेंट जो हिसो आहे। पीर साहिब वॾे जे लाइ त किंग मेकर जो चवंदा हुआ त भई गवर्नमेंट ठहनि थियूं रहनि थियूं। असांजो मोहम्मद ख़ान जूनेजो साहिब बि संदनी पार्टी जा पीर साहिब जा हवाले सां वज़ीर आज़म रहिया, पोइ जेके प्रोसेसर असल खूबसूरत ॻाल्हि कई त बजाए असां ब्लेम करण जे नतीजे वारी ॻाल्हि ते त ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी तरमीम जे जेके सिंध में फ़ाइदा न पिया था उन ते बिल्कुलु ॻाल्हि थियणु खपे, मूंखे उन खां कोई एतिराज़ु कोन्हे। पर जॾहिं असां विफ़ाक़ जी ॻाल्हि कयूं था या जॾहिं असांजे गैस जे इशूज़ ते, असां बिजली जे इशूज़ ते जॾहिं ॻाल्हायूं था त विफ़ाक़ जो मसइलो आहे, उन वक़्त में असां वटि हिकिड़ी अथॉरिटी आहे जेका 18 तरमीम आहे, उन ते असांखे ॻाल्हाइणु खपिजे त विफ़ाक़ जेके असांजा फंड थो खाई वञे, विफ़ाक़ जेके असांजे NFC अवार्ड नथो ॾे, NFC अवार्ड नथो ॾे, विफ़ाक़ जेको असांजा फंड्स नथो ॾे, उहे जॾहिं इशूज़ था अचनि, जॾहिं पाणी जेको आहे 1991 अकॉर्ड मुताबिक़ नथो मिले त उन ते जॾहिं असीं ॻाल्हाइण था वियूं तॾहिं अगर मगर जी ॻाल्हि थी थिए, कॾहिं थो चए त पाणी सिंध में चोरी थो थी वञे। हा, पाणी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरी थिए थो, इहो सच आहे, इन खां को इनकार कोन्हे। पर असांखे पाणी जेको कोट मिले थी, असां जॾहिं उन ते था ॻाल्हायूं तॾहिं असां हिक ॿिए जी गिरेबान मां झरण जे बजाए असांखे इन इशू विफ़ाक़ खां वठो। सोल्यूशन जो त उहो ई आहे, वरी बि आहे असांखे एज़ पर कॉन्स्टिट्यूशन ऐं पार्लियामेंट जे जेके एक्ट्स आहिनि उन्हनि मुताबिक़ अमल कजे ऐं सभिनी सूबनि जो राइट्स मिले त जेका बि खोट हूंदी उहा बि शेयर कयूं। यकीनन कोन अमल थी रहियो आहे कॉन्स्टिट्यूशन। नुसरत साहिब, आख़िरी कमेंट सां छा ॾींदव, छा पैगाम ॾींदव उन्हनि ॻोठ वासियुनि खे या उन्हनि शहरनि खे त उहे थोरो ख़ुशि थी वञनि, या का तसल्ली ॾींदव या का नाउमीदी ज़ाहिर कंदव? पहला मूं वटि कहिड़ो को हल कोन्हे जो मां उन्हनि खे हिन महिल उमेद ॾेई वेही रहां। उमेद अलाह में आहे, उमेद कॾहिं छॾणी बि न खपे। अलाह कंदो, ईअं बि न आहे त सफ़ा अंधेर नगरी आहे, अलाह पाक कंदो त स्लोली ग्रेजुअली मसला हल सोल्यूशन जे तरफ़ वेंदा। ऐं अलाह कंदो त इहो जिन्हनि इलाइक़नि में शॉर्टेज आहे या जिन्हनि इलाइक़नि ॾिठो ई कोन्हे गैस, वक़्त सां गॾु उन्हनि वटि बि इहा शइ पुॼंदी। पर इन जे लाइ ज़रूरु यूनिटी थींदी, गॾु मिली जुली कोई न कोई हल कढिबो, तॾहिं इहो मुंहिंजे ख़्याल में मसइलो हल थींदो इंशाअल्लाह। ठीकु जी, असगर साहिब अभी लास्ट में छा चवणु चाहींदव? हाँ जी, बिल्कुलु ॻाल्हि हीअ आहे त हीअ जेको असां वटि तरक़ियाती स्कीमुनि जो जेको तरीक़ेकार आहे हुकूमतुनि वटि, उहो पीपुल्स पार्टी अचे, नवाज़ लीग अचे, PTI अचे, त उहो सियासी रिश्वत तौरु हमेशह इस्तेमालु थींदो रहियो आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन तरक़ियाती स्कीमुनि खे इन सियासी रिश्वत मां कढी करे असांजे जेके इदारा आहिनि उन्हनि खे मज़बूत कयो वञे त उहे सिधीअ तौरु हिकु पंहिंजो सिस्टम डेवलप करे सघनि, त जीअं उन्हनि वटि उहे पंहिंजी सर्वे कनि, पंहिंजियूं उहे निशानदेहियूं कनि ऐं पंहिंजियूं तर्जियूं उहे इदारा ठाहिनि, उहे इदारा ॾिसनि त किथे ज़रूरत आहे ऐं किथे नीड बेस्ड आहे। पर हमेशह असां वटि तरक़ियाती स्कीमूं सियासी रिश्वत तौरु इस्तेमालु थियूं आहिनि, उहा कहिड़ी बि पार्टी हुजे, ऐं जंहिंजे करे अॼु असीं ही दाहूं करे रहिया आहियूं ऐं इहे दाहूं तेसीं ताईं जारी रहंदियूं जेसीं ताईं
असां वटि तरक़ियाती स्कीमूं इदारनि खे मज़बूत थियणो पवंदो, सिस्टम खे स्ट्रॉन्ग थियणो पवंदो। सर्कल साहब अवां छा चवंदो आख़िर में? बस मां सिंपल इहो ई चवंदुसि त जीअं पीटीआई जी वफ़ाक़ी हुकूमत आहे त पीटीआई खे फौरी तौर ते इहो ऐलान करणु घुरिजे त सिंध में जिन इलाइक़नि में गैस कोन्हे उते गैस जूं जेके लाइनियूं आहिनि वॼणियूं वञनि, छो त उन्हनि सभिनी ॻोठनि जूं जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे सुई गैस डिपार्टमेंट वटि ऑलरेडी पियल आहे। उहा सर्वे बि उन्हनि जी सभु शयूं आहिनि। सुई गैस डिपार्टमेंट खे बि इहा फौरी तौर ते जेको आहे लाइनियूं ॾियनि या कनेक्शन जेके आहिनि उहे ॾियणु घुरिजनि। बिल्कुलु सही आहे। वॾी महिरबानी सर्कस सदायो साहब अवां जी, असगर साहब अवां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम जे लाइ टाइम कढियो। नुसरत सैर साहब अवां जी बि वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो हिन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कई। ऐं ज्ञानचंद साहब अवां जो बि वॾी महिरबानी, तव्हां बि टाइम कढियो ऐं हिन टॉपिक ते ॻाल्हायो। सो नाज़रीन, ही हुयो जो प्रोग्राम। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। उम्मीद असीं कोशिशि कईसीं तव्हांजा आवाज़ बणिजूं उन्हनि ॻोठ वासियुनि जा, उन्हनि शहरनि जा जिते जिते गैस जी फराहमी न आहे। छो त ही जॾहिं सहूलियतूं फराहम न थींदियूं त इहा यकीनन फंडामेंटल राइट्स जी वायलेशन आहे, फंडामेंटल राइट्स खे पूरो न करणु आहे। सो प्रोग्राम खे इन ई उम्मीद सां ख़तमु कंदासीं त इंशाल्लाह ही सभु मसइला हल थी वञनि ऐं ख़ुशि हर कोई रहे इन्हनि सभिनी सहूलियतुनि सां। सो वरी मिलंदासीं, कोशिशि कंदा रहंदासीं तव्हांजे इन्हनि मसइलनि खे, अहिड़नि मसइलनि खे आवाज़ ॾींदा रहूं, वॉइस इट कंदा रहूं त जीअं ऐवाननि ताईं आवाज़ वञे, अवां जा मसइला हल थी सघनि। सो लैला निसार खे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासीं अॻिले प्रोग्राम में। तेसिताईं पंहिंजनि ऐं पंहिंजनि प्यारनि जो भरपूर ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।